असां वटि अॼु मुस्लमान नाले जो मुस्लमान वञी पहुचो आहे। अल्लाह तबारक व तआला असांजी हिदायत जे लाइ जेको क़ुर पाक नाज़िल कयो जी उन ते हलण त परे जी ॻाल्हि आहे, पर अॻे असां वटि असांजे घरनि में, असांजे मुआशिरे में, असांजी सोसाइटी में ईअं थींदो हो त सुबुह जो उथण सां पहिरीं निमाज़ पढ़ी वेंदी हुई ऐं हर घर जो फ़र्द, उहो ॿहिराड़ी सां वाबिस्ता हुजे या कंहिं शहर सां वाबिस्ता हुजे, सभ खां पहिरीं क़ुर करीम जी तिलावत थींदी हुई। जी बेशक, उहो मर्द हुजे या औरत हुजे, जी पहिरीं क़ुर करीम जी तिलावत कई वेंदी हुई ऐं उन खां बाद में पंहिंजी ड्यूटी ते, पंहिंजे कारोबार ते, पंहिंजे कमकार ते हलियो वेंदो हो। ऐं जंहिं ॾींहुं उहो बानो क़ुर जी तिलावत न कंदो हो, उहो उन ॾींहुं पंहिंजे ॾींहं खे बुरो सम्झंदो हुयो जी ऐं पंहिंजी तबीयत में अजीब कैफ़ियत महसूसु कंदो त यार मां अॼु क़ुर जी तिलावत खां महरूम रहिजी वियुसि। ऐं उन वक़्तु असांजे घरनि में, असांजे ॻोठनि में, असांजे मुहल्लनि में, असांजे मुआशिरे में इज़तूं, मुहबतूं, रहमतूं, बरकतूं ऐं हिक ॿिए जो अहसासु हुयो। जॾहिं खां असांजो मुआशिरो क़ुर करीम जी तिलावत खां दूरि थी वियो, निमाज़ खां दूरि थी वियो, पोइ हीअ जेकी तकलीफ़ूं, आज़माइशूं, मुसीबतूं, बीमारियूं अचनि थियूं, इहो सबबु इहो ई आहे त इंसानु अॼु जो मुस्लमान रब खां दूरि थी वियो आहे। त क़ुर करीम रमज़ान में क़ुर करीम ऐं रमज़ान जो ताल्लुक़ पाण में ही आहे। छो जो रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुर मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो त असां इन रमज़ान खे रहमत ऐं बरकत वारो बणायो आहे, छो जो इन में असां क़ुर खे नाज़िल कयो। सुभान अल्लाह।